पिशावर हाई कोर्ट के चीफ जस्टिस मखसूस सीटन ते चूंडियल मेंबरन का हलफ वठण लाइ गवर्नर खैबर पख्तूनख्वा के नामज़द करे छॾियो। मखसूस सीटन ते चूंडियल मेंबरन पिशावर हाई कोर्ट के रजिस्ट्रार पर दरख्वास्त जमा कराई हुई। गवर्नर फैसल करीम कुंडी मखसूस सीटन ते चूंडियल 25 असम्बली मेंबरन के हलफ खणाईंदो। मखसूस सीटन ते चूंडियल मेंबरन में 21 औरतूं ऐं 4 अक़लियती मेंबर शामिल। अॼु सुबुह स्पीकर बाबर सलीम सबाती की सदारत ते 2.5 कलाक देर सां खैबर पख्तूनख्वा असम्बली जो इजलास शुरू थींदे ई हुकूमती धुर जे MPA शेर अली आफरीदी कोरम की निशानदाही कई। स्पीकर मेंबर्स की गणप बाद इजलास 24 जुलाई मंझंदि 2 वॻे ताईं मुलतवी करे छॾियो। मुखालिफ़ धुर जे मेंबरनि जो स्पीकर जी ॾाई सघिया एहतजाज अहवाल में गोड़। खैबर पख्तूनख्वा असम्बली में अपोजिशन लीडर PTI मेंबरन के सियासी नाबालिग करार ॾेई छॾियो। KP असम्बली ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर इबादुल्ला जो चमो त सूबाई हुकूमत गैर आइनी कम करे रही आहे। असम्बली में आइन ते अमल बदिरां रवान खेॾे पई। हिन सूबे में हुकूमत कंदड़ माण्हू सियासी तौर नाबालिग आहिनि। 1.5 साल खां KP असम्बली में औरतन ऐं अक़लियतनि जी नुमाइंदगी नाहे। मखसूस सीटन ते चूंडियल मेंबरन का हलफ न वठण किथां जी जमहूरियत आहे। खैबर पख्तूनख्वा में सेनेट इलेक्शन लाइ उम्मीदवारनि जे हथ खणण जो वक़्तु ख़त्म। PTI जे नाराज़ उम्मीदवारनि नामज़दगी कागज़ वापस न वरिता। सूबाई हुकूमत ऐं मुखालिफ़ धुर गॾिजी सेनेट इलेक्शन पिणण लाइ तयार। पीपल्स पार्टी जे सेनेट उम्मीदवार तलहा महमूद जो चवणु आहे त सेनेट इलेक्शन जे हवाले सां थियल मुआहिदे तहत हुकूमत खे 6 ऐं अपोज़िशन खे 5 सीटूं मिलंदियूं। गवर्नर KP फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त सेनेट इलेक्शन में असां 6 या 7 सीटूं आसानी सां खटे सघूं पिया, पर नंबर गेम जे हिसाब सां असांजूं 5 सीटूं ठहनि थियूं। असम्बली में 30 खां 35 मेंबर आज़ाद आहिनि। कंहिं बासात उम्मीदवार खे कामयाब कराए सघूं था। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां बरसात हेठाई पारनि इलाइक़नि में पानी पीची पियो। कराची में मलीर, गुलशन हदी, पिपरी, शाह लतीफ़ टाउन, अब्दुल्ला कोट, रज़ाकाबाद ऐं बरपासे पारनि इलाइक़नि में ककर वसी पिया। हैदराबाद, जामशोरो, लाड़काणो, नवाबशाह, कंबर, खैरपुर, राणीपुर, शिकारपुर, घोटकी में वसकारो, मटियारी, कासिमत, शिकारपुर, कंडियारो, कंबट, नवदेरो, रतोदेरो, डोगरी, बाडरे ऐं पगड़ में वसकारो। लकी गुलाम शाह, चक, सुखबोदेरो, सिजाबल जड़ेचो, पीरचकोट, ठेड़ी, दाऊदजानपुर, कुबो सईद खान, गिरेलो, कोटड़ी, कबीर में ककर वसी पिया। खैरपुर, नादिर शाह, मिहड़, हाला, भिटिशाह, खैबर सन, दोदापुर, मोइनजोदड़ो, गाजी खाबड़, बबरलो ऐं मंसूराबाद में तेज़ बरसात। अक्सर इलाइक़नि में तेज़ बरसात बाद मफ़ासलाती निज़ाम दरम भरम। NDA में मुल्क में बरसातन दौरान थियल जानी माली नुक़सान जा अंगखर जारी करे छॾिया। NDA में तरफ़ां जारी कयल रिपोर्ट मूजिब 26 जून खां 20 जुलाई ताईं बरसातन दौरान मुल्क अंदर मुख़्तलिफ़ हादसनि में 203 ॼणा फौत ऐं 565 ॼणा ज़ख़्मी थिया। 768 घरनि खे नुक़सान ऐं 195 ढोर मरी पिया। सभ खां वधीक पंजाब में 123 इंसानी जानूं ज़ाया थियूं ऐं 454 ॼणा ज़ख़्मी थिया। खैबर पख्तूनख्वा में 41 ॼणा फौत ऐं 58 ज़ख़्मी थिया। सिंध में 21 ॼणा फौत ऐं 40 माण्हू ज़ख़्मी थिया ऐं बलूचिस्तान में 16 ॼणा फौत 4 ज़ख़्मी आहिनि। NDA में मौजिब गिलगित बल्तिस्तान में बरसातनि दौरान 5 ॼणा ज़ख़्मी थिया। आज़ाद कश्मीर में 1 शख़्स फौत ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थिया। वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद में बरसातनि दौरान 1 ॼणो फौत थियो। अक्सर जानी नुक़सान, घर किरण, करंट लॻण, बिज किरण, लैंडस्लाइडिंग सबब थिया। फौतनि में 69 मर्द, 37 औरतूं ऐं 97 ॿार आहिनि।
वफाकी गुरु वज़ीर मोहसिन नकवी जो इस्लामाबाद सेफ सिटी हेडक्वार्टर जो दौरो ऑनलाइन वुमेन पुलिस स्टेशन I1 इंफो मोबाइल ऐप जो बाकायदा इफ्तिताम मोहसिन नकवी सेफ सिटी मॉनिटरिंग के वधीक इस्ताइतो बढ़ाइण जी हिदायत कंदे वफाकी तिरुहन जी रोकथाम ऐं फौरी रिस्पॉन्स में सेफ सिटी मनसूबे जो अहम किरदार आहे। सर्विलियंस निज़ाम के जदीद टेक्नोलॉजी ऐं AI सां लेस कयो वञे। इस्लामाबाद के महफूज शहर बणाइण लाइ सेफ सिटी मनसूबो खे मॉडल तौर अपनाए वेंदो। वफाकी गुरु वज़ीर सेफ सिटी इस्लामाबाद के ॿिनि सेफ सिटी सां बि कढण लाइ कम करण जी हिदायत करे छॾी। संदसि जमहूर समूरे सेफ सिटीज़ खे पाण में जोड़ण सां डेटा शेयर करण में बहितरी ईंदी। सिंध हुकूमत पीपल्स IT प्रोग्राम जो ॿियो मरहलो शुरू करे छॾियो। सीनियर सूबाई वज़ीर शहज़ी लेना मेमन जो जुमिला आहे त नई नस्ल खे जदीद टेक्नोलॉजी में पाण भरो करण लाइ क़दम खया पिया वञनि। सिंध हुकूमत जा क़दम सूबे जी तरक़ी रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत आहिनि। पीपल्स IT प्रोग्राम लाइ 1.4 अरब रुपया बजट रखी वई आहे। पहिरीं मरहले में 13,500 खां वधीक शागिर्दनि खे तरबियत ॾिनी वई। कारकर्दगी ॾेखारींदड़ 300 शागिर्दनि खे क्रोमबुक ऐं लैपटॉप ॾिना विया। ॿिए मरहले में 35,000 शागिर्दनि खे जदीद तरबियत ॾिनी वेंदी। सरकारी यूनिवर्सिटियुनि लाइ रिकॉर्ड 42 अरब रुपया रखिया पिया आहिनि, जेका ॿिनि सूबनि जी भेट में यूनिवर्सिटियुनि लाइ वधीक रक़म आहे। सिंध हुकूमत तालीम जे शोबे में नई तारीख़ रक़म कई आहे। ठठे ऐं कंबट वेझो रोड हादसनि सबबि 9 ॼणा फौत 50 खां वधीक ज़ख़्मी। ठठे में मकरी भरिसां अफ़सोसनाक हादसो, 6 ॼणा फौत ऐं 30 खां वधीक ज़ख़्मी। पिकनिक लाइ कराची खां कीचड़ वेंदड़ बस गलती थी खाई में किरी पई। फौतनि में असदुल्ला, अरबाब, मोहम्मद रऊफ़, बशीर, एसादुल्ला ऐं इब्रार अली शामिल। गंबट वेझो क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तारी सबबि मुसाफ़िर कोच गलती, 3 मुसाफ़िर कोच 40 खां वधीक ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल। पुलिस जो चवणु आहे त मुसाफ़िर कोच सां हादसो बरसात दौरान तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो। वॾे वज़ीर मादली शाह जो ठठे ऐं गंबट में हादसनि ते ॾुखिये फौतनि जे वारसनि सां हमदर्दीअ जो इज़हार। ज़ख़्मियुनि खे तिबी सहूलियतूं फ़राहम करण जी हिदायत। वॾे वज़ीर मादली शाह चयो त माण्हुनि जूं हयातियूं क़ीमती आहिनि, ॻाल्हियूं एहतियात सां हलाइणु घुरिजनि। शहदादकोट में वारह ब्रांच जे हाकिम शाह रेगुलेटर वटां नुज़बान जो हथ बदल लाशत। ॻोठ अहमद ग्रोही भरिसां मीरबहर बिरादरी जे माण्हुनि खे मछी मारण दौरान नुज़बान जो लाशत आयो। ॻोठाणनि जो पहिरां पुलिस खे इतला, फोती नुज़बान जी सुञाणप न थी सघे। सिंध पुलिस में SHOC होम डिस्ट्रिक्ट में मुक़ररी ते पाबंदी। पुलिस रोल 1934 जी ख़िलाफ़वर्ज़ीअ ते सख़्त हुकुम जारी। IG सिंध पुलिस खे हिदायत जारी करे छॾी। 7 ॾींहनि में रिपोर्ट तलब। DI एस्टेब्लिशमेंट नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पिंगरो जे ॻोठ पुनू खान कोसो में गैस स्टोव खे ॿारड़ी फौती वई। 5 ॿारड़ा बदी जे अस्पताल में दाख़िल। 8 वरीअ जी निगरी सुहाना हालत ख़राब हुजण सबबि हैदराबाद रेफर। ॻोठाणनि जे गैस स्टोव ते साबितो आणण जी अपील। नवाबशाह में पुलिस जी ज़्यादतियुनि खां तंग थी पौरियत एहतजाजनि रिक्शा खे बाहि ॾेई छॾी। दौलत कॉलोनी जे रिवासी सजाद मना एयरपोर्ट पुलिस जी नाजाइज़नि ख़िलाफ़ थाणे साम्हूं एहतजाज दौरान रिक्शा खे बाहि ॾिनी। पौरियत जो चवणु आहे त रिक्शा जी बैटरी चोरीअ जी रिपोर्ट दाख़िल कराइण लाइ थाणे ते व्यस्त पुलिस एहलकारनि बदतमीज़ी कई।
पिथोरो जे रवासी पोरे ते संदसि घरवारी जो मुबीना तो रक़बा थियल धीअ जी बाज़ियाबी लाइ एहतजाज। कोलीबाड़ी जे रवासी पोरियत कांजी कोली ऐं संदसि घरवारी नावी कोली प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे चयो त गुलाम नबी शाह जो रवासी सरवण कोली 3 ॾींहं अॻु संदन 12 सालनि जी न्याणी राधा खे अगवा करे पियो आहे। पिथोरो थाणे ते अगवा जो इतला ॾिनो पर अञा ताईं का बि कार्रवाई नाहे कई वई। जल्द संदन धीअ खे बाज़ियाब करायो वञे।